त उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर कोन कर जॾहिं मुराद खे रोकण जी तोमें हिम्मत ई न मथां हमलो कनि। मुराद वारनि जो ज़िमो खयो ॻाल्हियुनि करण जो को बि नवाज़ खान जूं रातिनि जूं निंडूं हराम हुजियूं। ज़िमो तूं छो खयो? अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। छा हाणे सोडल खे रज़न ऐं ककर वारा बि ॿधे छॾींदा या हुन जी ॻाल्हि मञी ऐं डिमांड मञी हुन जे ॻाल्हि ते गुलपरी खे तलाक ॾिनी वेंदी ऐं छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा। दोस्तो, पहिरियों त मंसूर खान परेशान ऐं उनखे पुलिस तंग करे छॾियो आहे। अचण वारे एपिसोडनि में बि ईअं थींदो। मंसूर खान जे लाइ ज़मीन तंग कई वेंदी, हुनजा जेका शहदाई आहिनि आहिस्ता आहिस्ता गिरफ़्तार थींदा वेंदा। हू बि वॾो क़दम खणंदो, कंहिं न कंहिं तरीक़े सां पुलिस खे रोकण जी पूरी कोशिशि कंदो। होॾां दोस्तो मुराद खे ख़बर पइजी चुकी आहे शाहनवाज़ खान माण्हू घुराया आहिनि परे जा जेका असांखे दुप खणण जे लाइ आया आहिनि। हू होशियारु थी चुको आहे ऐं शाहनवाज़ खान जी इहा ग़लती आहे जो दुश्मन अॻे होशियारु थी वियो आहे। हाणे हीअ नज़र रखियूं वेठा आहिनि हुननि ते ऐं मुराद एॾे मसरूफ़ थी वियो ऐं पेरड़ वारा सभई अली खान वारा इन शइ ते नज़र रखंदा ऐं मुराद इन कोशिशि में आहे त इहे माण्हू लिकनि था, ॾिसनि था असांखे इन्हनि जो कुझु न कुझु करिणो पवंदो। हुन दोस्तो ॿुधायां सोडल वञी पुॻो, तव्हां ॾिठो पोइ किस्त में ऐं उते पहिरियों ई इहा ॻाल्हि कई राज़न वारनि त जेको आहे तूं फ़ैसिलो छो कयो जॾहिं मुराद खे रोकण जो तो में सघ न हुई। ऐं उते ककर चवंदो छॾ सर पुराणे ॻाल्हियुनि खे, हाणे छा करिणो आहे फ़ैसिलो कर इन ॻाल्हि जो, हिन जो छा करिणो आहे। ऐं ककर खे राज़न चवंदो तकड़ न कर। ऐं हिते सोडल वीडियो ॾेखारींदो हुननि जी भेण जी। हिते इहा वीडियो ॾिसी परेशान थी वेंदा ऐं हैरान थी वेंदा, हीअ छा आहे। पोइ हू इन खे मारींदा कोन सोडल खे, इन सां सौदे करण ते मजबूर थी वेंदा।